दोस्तों अॼु मुख़्तियार अली शीदी जो एल्बम आहे 17 वॉल्यूम 835 एल्बम तमामु बहितरीन ऐं हिन दौर में मुख़्तियार अली शीदी खे तमामु घणी मक़बूलियत हुई ऐं वॾे पैमाने ते हिन जा परस्तार हुया। ऐं मुख़्तियार शीदी जो ही एल्बम जेको आहे हिन में हिकिड़ो मशहूरु गीत आहे मुंहिंजी पसंदि जो आहे, सोणनि जा ग़ुलाम आहियूं, खैरपुर वारनि जा ग़ुलाम आहियूं, कुछ अहिड़ी तरह मिसरा आहिनि। ज़बरदस्त गीत आहे। दोस्तनि जा कमेंट्स बि आहिनि, शामिलु कयूं। उन खां बाद एल्बम जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। उन खां पहिरियां तव्हांखे ॿुधायूं त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। पहिरीं कमेंट्स आहे भाषा अमन सोलंकी भाउ लिखियो आहे फंटास्टिक, ऐं दीपा कमल वारो दोस्त आहे नओ, उन लिखियो आहे तौफ़ीक़ अब्बासी जा। बिल्कुलु इंशाल्लाह कोशिशि कंदासीं तव्हांजी फरमाइश पूरी थिए। ऐं हिन दोस्त वरी लिखियो आहे त कमु भलो था कयो पर सेरनि वारा ऐं धमालनि वारा बि रखो। ठीकु आहे, इंशाल्लाह तव्हांजी महिरबानी। कमेंट्स कयो पिया, हर शइ ॿुधाईंदासीं, हर शइ इंशाल्लाह। ऐं ॿिया दोस्त बि आहिनि। हेॾो हसन अहमद महर भाउ लिखियो आहे ग्रेड एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे सुठो आहे एल्बम, वॾियूं महिरबानियूं, लख थोरा कुर्ब। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हाणे हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि। हिन जो पहिरियों कलाम आहे मुमताज़ चांडे जो। कलाम जा ॿोल लिखिया अथई महबूब मूंसां यारो। ऐं उन खां पोइ आहे नादिर ख़ान जो कलाम आहे। कलाम जा ॿोल लिखिया अथई ईदूं उहे कंदा जेके जोड़ी सां हूंदा। उन खां पोइ आहे मुमताज़ चांडे जो कलाम आहे सलाम आहे वक़्त खे, माना वक़्त खे सलाम आहे। एल्बम जो टाइटल सॉन्ग आहे इहो। उन खां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जो कलाम आहे सोहणनि जा ग़ुलाम आहियूं, कंदा सोहणनि जे सिर खे सलाम आहियूं, तॾहिं खैरपुर वारनि जा ग़ुलाम आहियूं। ज़बरदस्त गीत आहे। उन खां पोइ आहे मीर अब्बासी जो वरी कलाम आहे यारी टुटी जिंद छुटी। उन खां पोइ ग़ुलाम रसूल रिंद जो कलाम आहे बिया गुआ थरा, माना बलोची गीत आहे। उन खां पोइ आहे यार मोहम्मद सुहाग जो गीत आहे कॾहिं मिलंदो हुई। उन खां पोइ आहे मुमताज़ चांडे जो वरी कलाम आहे तुंहिंजो ख़ैरु हुजे, तुंहिंजे सिर जो ख़ैरु हुजे। ज़बरदस्त गीत आहे, बि ॿुधल आहे। ऐं उन खां पोइ आहे कादिर बख़्श फुलपोटो जो कलाम आहे ॾुख छो न थींदो तुंहिंजी जुदाईअ जो। ऐं उन खां पोइ आहे मुमताज़ चांडे जो आख़िरी कलाम आहे धार थियण जो शौक़ु आहे तोखे। एल्बम कंप्लीट थी चुको, शाइरनि जा नाला बि तव्हांखे ॿुधाया। ऐं तव्हां दोस्तनि खे इहो ॿुधायूं त मुख़्तियार अली शीदी जा हिन दौर में जेके बि एल्बम आया सभु सुपर हिट थींदा विया, पर मुख़्तियार शीदी खे घणी छिक जेका हुई उहे नुंहंनि ॾे हुई। नुंहं कसीदा इन्हनि ॾे घणी छिक हुई। हिनखे को अहिड़ो ख़्यालु आयो या कुझु, मतिलबु त हिन दौर में हिन सभु जेके बि एल्बम ॾिना पर उनजो हिनखे ॾाढो ॾुखु हुयो। ॾुखु हिन ॻाल्हि जो त मां चए पियो त मां ही कलाम न ॻायां, बसि मां कसीदा पढ़ां, नुंहं पढ़ां या धमालूं पढ़ां। पर हिनखे परस्तारनि जी छिक हुई ॾाढी ऐं हिनखे कंपनी जो बि ज़ोर हुयो। बसि पोइ हीउ एल्बम ॾींदो वियो। आख़िर 2012 में हिन जो इंतकालु थी वियो। इंतकाल खां पहिरियां कुझु साल पहिरियां हिनखे मीर हिज़ैंस चयो त तूं सिर्फ़ु नुंहं पढ़, तुंहिंजो जेको ख़र्चो आहे असां ॾींदासीं। काफ़ी ॻाल्हियूं आहिनि, इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं।